दोस्तों, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। अॼु सिंध गवर्नमेंट सां टास्क रखियल हुयूं शेड्यूल्ड, ऐं उन में तमामु तर इश्यूज़ इज्तमाही तौर ते उन ते गवर्नमेंट सां डिस्कस थिया आहिनि, जंहिंमें बैनुअल फंड, ग्रुप इंश्योरेंस, उहे त मिनट्स में प्रिंसिपल एग्रीड थी विया आहिनि। उनजो हिकिड़ो मैकेनिज़म ठहंदो, जेके शयूं कैबिनेट जूं कैबिनेट वेंदियूं, जेके असेंबली वञण जहिड़ियूं उहे असेंबली हली वेंदियूं। DRA उन ते असांजो उहो ई मौक़ुफ़ आहे जेको कल्ह हुयो। उन ते बि हिकिड़ी सब कमेटी ठाही वई आहे, उहा बि पंहिंजी रिपोर्ट फाइनल खणी जुमे जी मीटिंग करे 21 तारीख़ वरी सिंध गवर्नमेंट जी इन टीम सां असांजूं फाइनल टास्क रखियल आहिनि, फाइनल डायलॉग रखियल आहे। उन ॾींहुं जेका बि कमेटी मुतफ़िक़ थी, जेके बि शयूं रेडी थींदियूं, उहे शयूं कैबिनेट जे ख़िदमत में हली वेंदियूं। पोइ कैबिनेट उन ते जेको बि फ़ैसिलो कंदी। बाक़ी अलायंस जे तरफ़ां एहतिजाज मुलतवी आहे। 21 तारीख़ ताईं असां मुलतवी कयो हो, तंहिंजे करे 21 तारीख़ असांजी सिटिंग रखियल आहे। जिथे जिथे क़यादत खे ज़रूरत पवंदी गवर्नमेंट जी टास्क खां पोइ, त असां वरी फिल फोर हिकिड़ी अलायंस जी मीटिंग कॉल करे वठंदासीं। बाक़ी अहिड़े क़िस्म जी कोन्हे त कोई 21 धरनो आहे, हाणे असां उहो मुलतवी करे छॾियो। 21 डेडलाइन हुई, उहा पूरी थी वई आहे। तंहिं हूंदे बि 21 तारीख़ जेका मीटिंग थींदी, उन जी रोशनीअ में अलायंस जी लीडरशिप वरी वेहंदी। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुड मैसेज ॾियणु था चाहियूं त इंशाअल्लाह ताला तव्हांजी लीडरशिप तव्हांजो केस सही विढ़े थी, ऐं इंशाअल्लाह फतह कंदासीं। न त वरी तव्हांजी सिफ़िन तव्हां वटि पहुची वेंदासीं।